बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम नाज़रीन। प्रोग्राम सिंध जे मुक़दमो सां गॾु मां आहियां हमीद भुट्टो। सदियुनि वारी तहज़ीब रखंदड़ हिन धरती जो जेको मुक़दमो आहे, हिन धरती जी जेकी ॻाल्हि आहे, उहा असां अॼु हिन पंहिंजे प्रोग्राम में रखंदासीं। सदियुनि वारी तहज़ीब याफ़्ता धरती जी जेका असांजी धरती आहे, उन जी तहज़ीब तमदन कंहिं बि दुनिया जे शाहूकार क़ौम खां घटि कोन्हे। मोहंदड़े जूं दीवारूं, मोहंदड़े जा आसार असांखे ॿुधाइनि पिया त असीं शाहूकार क़ौम जा फ़र्द आहियूं। पाकिस्तान ठहण खां पोइ हिन वक़्त ताईं हिन धरती वासियुनि सां जेको कुझु वहे वापरे पियो, उहो कंहिंखां बि लिकियलु कोन्हे। सिंध जे अंदरि मुख़्तलिफ़ क़िस्म जी सियासत बि थिए पई। हिकिड़ा पाकिस्तान पीस पार्टी जे नाले ते सियासत कनि पिया जमहूरियत जे हवाले सां, ॿिया लीगल आहिनि त ॿिया क़ौम परस्त आहिनि, टियां वरी दीनी ऐं मज़हबी जमायतुनि जे नाले ते सियासत कनि पिया। वरी उनखां पोइ हिकिड़ा अहिड़ा बि सियासतदान आहिनि जेके सिर्फ़ु माल कमायो, सिंध जे माण्हुनि खे, सिंध जे हक़ वसीलनि खे फुरियो लुटो तबाह कयो वञनि पिया। अॼु जेको असांजो मुक़दमो आहे, खोड़ सारा मामला आहिनि, उन में सिंध जी सकाफ़त बि आहे त साॻे वक़्तु सिंध जी मौजूदा सियासत बि आहे, ऐं ठठे ज़िले जे अंदरि जेको कुझु सियासत जे हवाले सां वहे वापरे पियो, उहो मामिलो बि आहे। अॼु असांजी महिमान अहिड़ी शख़्सियत आहे जंहिंजो आउं जेतिरो बि तारीफ़ करायां घटि आहे। तमामु घणी सिंध जे अंदरि पंहिंजे सकाफ़त, ॿोलीअ, तहज़ीब, तमदन सां सलहल त आहे ई आहे, जंहिंजे करे खेसि सकाफ़त खाते जो वज़ारत वारो कलमदान पिणु मिलियो आहे। पर ॿिए पासे हुन जी शख़्सियत त ॼाए ॼम खां ई सियासत सां सलहल आहे। संदसि चाचो रसूल बख्श पलीजो ऐं संदसि वालिद ग़ुलाम क़ादिर पलीजो सिंध जे सियासत जे हवाले सां उन्हनि जो जेको पढ़ियो आहे उहो बि कंहिंखां लिकियलु कोन्हे। पर साॻे वक़्तु संदसि वालदा मोहतरम अदी अख़्तर बलोच, जेका 1971 धारे बि पहिरीं सिंधियाणी हुई, जंहिं सिंध जे हिन धरती जे ख़ातिर हुन जेल वञी सिंध जे सिंधियाणी औरतुनि जो ॻाट ऊचो कयो। उन शख़्सियत जी न्याणी आहे। ऐं साॻे वक़्तु वरी संदसि नानी जी ज़रीना बलोच, उन जो तारीफ़ बि जेतिरो कराइजे, आउं त सम्झंदुसि त ॼण असीं चंड खे को चराग जी रोशनी ॾियूं। ससी पलीजो ऐं यकीनन सम्झी विया हूंदव त हुन सिंध ऐं हिन धरतीअ जे हवाले सां तमामु घणो कमु कयो आहे। हिन वक़्तु सिंध हुकूमत जे सकाफ़त खाते जी वज़ीर आहे। अव्हां जी महिरबानी जो अॼु असांजे लाइ अव्हां वक़्तु कढियो। सभ खां पहिरियां सिंध जो मुक़दमो इहो आहे त अव्हां सकाफ़त खाते जा वज़ीर आहियो ऐं गवर्नमेंट खे 3 सालनि जे वेझो 2.5 साल थी चुका आहिनि। अॻ में सकाफ़त खातो मुख़्तलिफ़ गैर सिंधी वज़ीरनि जे हथ में रहियो। अव्हां आयो, उनखां पोइ खोड़ सारे मामलनि जा अव्हां ऐलान कया त सकाफ़त खाते खे सिंध जे हक़ीक़ी नमूने सां पंहिंजी सकाफ़त खे जेका मामला आहिनि उजागर कबो। त अव्हां सम्झो था त अव्हां पंहिंजी सकाफ़त खे, उन सकाफ़त खाते खे हक़ीक़ी रंग में उजागर करे सघिया आहियो? ॾिसो, कल्चर मिनिस्ट्री जेका आहे उहा उन में जीअं चइजे को इदारो ठहियलु हुजे, इदारे जे हेठि को कमु थींदो हुजे। मूंखे मिनिस्ट्री मिली त उन जी का इदारे जे लिहाज़ खां को शिकिल कोन हुई। पहिरियों असांजे लाइ वॾो हिकिड़ो चैलेंज इहो हो त उनखे इदारे वांगुरु उनखे जोड़ जकड़ हुनजी हुअणु खपे। का बि कमिटमेंट ऑफिसर्स जी उन तरीक़े सां कोन रही, उनजो ॿियो कोन हो। हर को माण्हू सीढ़ी वांगुरु डिपार्टमेंट खे इस्तेमालु कंदो हो। न त करण लाइ काफ़ी घणियूं शयूं अञा बि आहिनि, तमामु घणियूं इम्प्रूवमेंट जी वॾी गुंजाइश आहे। फंड्स हिन डिपार्टमेंट लाइ तमामु घटि रखिया वेंदा हुआ। असां कुझु इम्प्रूवमेंट आंदी आहे, पर अञा इलाही मामलनि में असां सम्झूं था त कमु करण जी हर डिपार्टमेंट में तमामु वॾो हिकिड़ो ज़रूरत आहे। पर हीअ बि आउं सम्झां थी त हिकिड़ी अहम डिपार्टमेंट आहे जंहिंमें सिंध जा रंग, सिंध जो तमदन, सकाफ़त, सिंध जी तहक़ीक़, सिंध जी तारीख़ ऐं ॿोली सभु उन में जेको आहे उहे शामिलु आहिनि। ऐं हिकिड़े सब्जेक्ट खे पाण अलॻि अलॻि करे ॾिसूं त हिकिड़ो वॾो मैदान आहे, करण जी वॾी गुंजाइश आहे। तंहिं करे टूरिज़म शुरू में मूं वटि हो, उन खां पोइ अलॻि अलॻि मुंहिंजो ई इहो ख़्यालु हो त इन्हनि खे डिपार्टमेंट्स खे अलॻि कयो वञे त जीअं वधीक जेको आहे फोकस करे सघिजे। टूरिज़म में असां अचणु शर्त तव्हां ॾिठो बोर्ड कोन ठहियलु हो, बोर्ड ठाहियोसीं
पहिरीं जेका कानून साज़ी जिन बिल्स ते थी सिंध असेंबली जी पहिरें कुझु महीननि में पहिरियां जेके अहम तरीन बिल हुआ उन में गोरख हिल अथॉरिटी बि हुई ऐं जंहिंमें 63 साल में पहिरियों दफ़ो यानी गोरख हिल त मौजूदु आहे पर उन ते को बि कमु जेको आहे उन तरीक़े सां कोन मोहतरमा साहिबा हर दौर में पंहिंजी कोशिशि कई पर मूं अचण शर्त जेको लेजिस्लेशन कराई असांजी डिपार्टमेंट ऐं बिल पास करायोसीं बाक़ाइदे उनखे शिकिल मिली वई पोइ असां नयूं स्कीम्स टूरिज़म तव्हां ॾिठो त कॾहिं हिकिड़ी बि कोन शामिलु हुई त मयाणी खां वठी मंझमड़ाओ ताईं असां ज़ोरी प्लानिंग डेवलपमेंट में चई करे गोरख हिल ते बि जेको आहे प्लानिंग डेवलपमेंट जेको प्लानिंग कमीशन आहे पाकिस्तान जी उन खां हिकिड़ो दफ़ो कढी छॾियूं ॿियो दफ़ो कढी छॾियूं बसि सदर साहिब खे चई करे आख़िर में बि जेको एक्सक्लूड करे छॾियो प्लानिंग कमीशन वारनि पोइ CM हाउस में सदर साहिब सां मीटिंग हुई सभिनी मिनिस्टर्स जी उते मूं चयो त आसिफ़ साहिबु वेठा आहिनि सरदार आसिफ़ उन वक़्तु उनजा चेयरमैन हुआ या वाइस चेयरमैन पोइ शामिलु करायोसीं ऐं न त गोरख हिल खे बि जेको आहे हिननि कढियो पियो ऐं प्राइवेट पब्लिक पार्टनरशिप तहत जेको आहे असां उनखे हाणे शामिलु कयो आहे ऐं फंड्स जीअं जीअं रिलीज़ थींदा ईंदा त उनखे असांजी ख़्वाहिश आहे सिंध गवर्नमेंट जी भले हींअर मुंहिंजे अंडर में कोन्हे पर जेका शुरूआति करणी हुई उहा असां कईसीं इब्तिदा बिल्कुलु कईसीं ऐं बोर्ड ठाहियोसीं टूरिज़म जो उन में मीटिंग्स करायूंसीं ऐं पोइ वरी उनजी जोड़ जक शिकिल जीअं हुअणु खपे उहा कल्चर डिपार्टमेंट में बि परफॉर्मिंग आर्ट जे हवाले सां मुख़्तलिफ़ नंढा वॾा प्रोग्राम त मुख़्तलिफ़ इंडस्ट्रीज़ में थींदा हुआ भले मुशाइरा थियनि पर थींदा हुआ पर कंहिं बि इहो कोन सम्झो त जेको वधि में वधि किराए जेका फ़नकारनि जी आहे उनजी माली सहायता या जेको कंहिं गवर्नमेंट जो हक़ थिए थो ॿियनि मुल्कनि में ईअं कोन्हे त को हर फ़नकार खे जेको बीमार थिए गवर्नमेंट ॾे पर उनजो सिस्टम अहिड़ो ठहियलु आहे त जेको बि शहरी आहे उन वटि अलॻि अलॻि फ़नकारनि लाइ उहो गवर्नमेंट्स कोन्हनि हिते जीअं पाण वटि हीउ बीमार थियो त गवर्नमेंट छो कोन्ह कयो पर पाण वटि गुरबत आहे पाण वटि ॿियो सिस्टम जेको हेल्थ जे हवाले सां सिहत जे हिनजे एजुकेशन गैर जमहूरी हुकूमतूं रहण जे करे उहो सिस्टम ठही कोन सघियो आहे न त मोहतरमा साहिबा पंहिंजे वक़्तनि में मुख़्तलिफ़ शयूं आणण जी भरपूर कोशिशि कई असां ॾिसो 3 सालनि खां वठी सदारती अवॉर्ड्स में तव्हांखे अहिड़ा नाला मिलंदा जेके अॻे कॾहिं बि उन्हनि खे अवॉर्ड्स कोन मिलंदा आहिनि चाहे मोहम्मद जोयो साहिबु हुजे सुबो ज्ञानचंदाणी साहिबु हुजे शफ़ी मोहम्मद शाह हुजे अनवर सोलंकी साहिबु हुजे हिकिड़ो वॾो जहान आहे ऐं उन में या शाह लतीफ़ अवॉर्ड्स हुजे उन में हलीम बुरोई जो नालो हुजे या ॿिया हुजनि पोइ उन पासे में वरी उर्दू स्पीकिंग जेके मोइन अख़्तर साहिबु जहिड़ा ॿिया उन्हनि खे बि जेको आहे मिलिया आहिनि या लतीफ़ अवॉर्ड में तव्हां ॾिठो त कॾहिं सुघड़नि जी कैटेगरी पिया वधायूं त ॿियूं कैटेगरीज़ असां वधायूं आहिनि रुबीना कुरैशी साहिबा जहिड़नि माण्हुनि खे कॾहिं अवॉर्ड कोन मिलियो त उन्हनि खे असां अॻियां आंदो इलाही असांजा जेका उस्ताद न्याज़ जहिड़ा माण्हू रहिजी विया हुआ हुमिरा चना खे कॾहिं बि सिंध में शाह लतीफ़ उनजी ख़्वाहिश हुई त प्राइवेट परफॉर्मेंस मिलियो ऐं हीउ शाह लतीफ़ अवॉर्ड मिलियो ज्यूरी जो सिस्टम असां बहितर कयोसीं त इहा बि हिकिड़ी मञता जो आहे एंडोमेंट फंड जेको ऐं 3 सालनि ते असां कमु कयूं पिया मुंहिंजी वॾी ख़्वाहिश आहे त फ़नकारनि खे पाण भरो कयां उहे कुझु ॿोॾ जे करे जेको आहे प्रोसेस ज़ारी ॻाल्हि आहे हर डिपार्टमेंट ते फ़र्क़ु पियो आहे इहो हिकिड़ो वॾो सपोर्ट कंदो छो त लेजेंड फंड में ट्रस्ट में सिंध गवर्नमेंट जा पैसा रखियल आहिनि हू असां ते लेजेंड फंड वारा जेके बि पैसा आहिनि उहे त सिंधी फनकारनि खे सिंधी माण्हुनि खे मुसलसल नज़रअंदाज मुसलसल ऐं गवर्नर गैर सिंधी माण्हुनि खे लेजेंड फंड्स मां पैसा मिलनि था मञनि था बाक़ी डेफिनेशन ते अबा रोशन नथा छो त डेफिनेशन ते नथी अचे फलाणो डेफिनेशन ते नथो अचे आर्टिस्ट जे वॾा असां सख़्तु क़िस्म जा रिज़र्वेशन्स रखियासीं ऐं हिननि कुझु सिस्टम हाणे बहितर कयो आहे शौकत तरीन साहिब खे चयोसीं त बाबा हीउ सिस्टम थोरो बहितर करणु खपे सिंध गवर्नमेंट जा हिन में पैसा आहिनि 6 करोड़ प्लस कोई असां ते फंड जेको मिनिस्टर छो नथो चेयरमैन थिए गवर्नर जो कहिड़ो सबब आहे त गवर्नर खे चेयरमैन कयो आहे उनखे सकाफ़त खाते वज़ीर खे चेयरमैन जो खपे त कहिड़ो सबब आहे पर उन में सेक्रेटरी शामिल आहे उन में कल्चर डिपार्टमेंट कामोरा ज़ाहिर गवर्नर जी चवण ते हलंदा उन जे सिस्टम सां हलंदा छो मिनिस्टर पॉलिटिकल गवर्नर जी चवण ते कोन हलंदा कामोरा CM जे चवण ते हलंदा छो त गवर्नर जे चवण ते हलनि था CM चवण ते हलनि था केतिरा उन जी ॻाल्हि मञनि बि कोन था ठीकु आहे पर CM जे अंडर में जेके बि आहिनि उहे उन जी चवण ते हलनि था इहो ई सबबु आहे जो हींअर बि असेंबली में बि सुवालु आयो त तव्हां 5 सालनि जो 10 सालनि जो हुनजो रिकॉर्ड ॾिसो घटि में घटि 5 सालनि में तव्हां ॾिसो अंग ख़र्च अथव ऐं तव्हां असांजे 6 महीननि जो रिकॉर्ड ॾिसो 5 साल बि न तव्हां हिकिड़ो बि माण्हू तव्हां असांखे नोट करायो जंहिंखे न मिलिया हुजनि देर या सवेर हिकिड़ो फाइल सिस्टम आहे ॾुखियो लेजेंड ट्रस्ट जेके नथो ॾिए त उनखे सिंध गवर्नमेंट थी ॾिए तमामु वॾो बर्डन सिंध गवर्नमेंट ते रहियो आहे पर फ़नकार असांजा मुआशिरे ते बर्डन न आहिनि उन्हनि कंट्रीब्यूट ई कयो आहे त की उनजो हक़ थिए थो
तंहिंखे एंडोरमेंट फंड जेको आहे ॿोॾि जे करे थोरो प्रोसेस उहो पोयां थियो आहे। इन खां पोइ हाणे इनशाला डिसंबर ताईं कोशिशि आहे जेको थोरो मूं न त सेप्टेंबर खां असीं कयूं आहे त फाइल जेको सिस्टम आहे न फाइल ईंदी हुई फलाणो केतिरा माण्हू मरी था वञनि फाइल जे चक्कर में, पर मूंखे ख़ुदि वॾी कोफ़ जेका रही आहे, माना हिकिड़ी समरी आऊं त कढी छॾींदी आहियां ऐं उन ॾींहुं पोइ उहा शइ मूंखे ख़ुदि तकलीफ़ थींदी आहे त उहो वीचारो माण्हू बीमार आहे, असां वटि एतिरा त उन में फंड्स कोन हूंदा आहिनि कैश में डायरेक्टली ॾेई सघूं, उहो CM जे थ्रू वञी सघनि था। त CM साहिबु उनखे असांखे इजाज़त ॾिनी, असां उनखे प्रोसेस कयोसीं ऐं हाणे डिसंबर ताईं हिकिड़ो त वॾी शइ इहा थी आर्कियोलॉजी जेको सब्जेक्ट हो उहो कंकरेंट लिस्ट त हाणे ख़तमु थींदो, पर उनजो होमवर्क असां साल अॻु में पहिरियों सब्जेक्ट कंकरेंट लिस्ट में जेको अॻु में ट्रांसफर थियण जे मरहलनि में अची वियो, पर अञा ताईं उनजे फंड्स जो मामिलो रहियल आहे, त इहो बि सिंध खे सॼो ट्रांसफर थी सघंदो। इहो सबबु आहे यूनेस्को वारो हाणे बोर्ड में जेके जिन बि इन्हनि आसारनि खे नुक़सानु पए थो आहे, भले हींअर डायरेक्ट मुंहिंजे अंडर में हींअर न आहिनि, पर उन में पेशरफ़्त कईसीं। प्राइम मिनिस्टर साहिबु नोटिस वरितो, कैबिनेट मीटिंग में प्राइम मिनिस्टर साहिबु ख़ुदि मूंखे चयो त तव्हांजी इन शइ जो असां बिल्कुलु नोटिस वरितो आहे ऐं तव्हांजी किराए जो, ऐं यूनेस्को वारनि सां असां ॻाल्हायो। यूनेस्को UN जी हिकिड़ी कल्चरल विंग आहे यूनाइटेड नेशन्स जी, उहे 10 तारीख़ ताईं उन्हनि सां मीटिंग बि आहे, त आर्कियोलॉजी जे जेका फ्रोज़न स्कीम्स हुयूं उन्हनि ते बि बेहतर करायोसीं, उन्हनि ते कमु हाणे शुरू आहिनि। पर 1.5 सालनि खां हिकिड़ो आसार क़दीमा पुठिते रहियल आहे, छो त इहो आर्कियोलॉजी जे अंडर में पिया आयो ऐं हाणे अञा ताईं पूरो सिंध गवर्नमेंट जे अंडर में न आहे, डिसंबर ताईं हुननि चयो आहे त पूरो करे ॾींदासीं। उन में असां घटि में घटि 10 लख मूं फ़िलहाल डिस्ट्रिक्ट खे रखाए गुज़िरियल साल जी मीटिंग करे रखाए ॾिना आहिनि, त उनजे अंडर में आहिनि ऐं उहे को भित किरे या कीअं त उहे इंसार में न हुजनि त वरी PC वन ठहे या कीअं। ईअं जेको आहे असां रिसर्च जे हवाले सां, ॿोलियुनि जे हवाले सां, उन में पब्लिकेशन्स जे हवाले सां उन में काफ़ी पेशरफ़्त कई आहे, किताबनि जो असां मयार वधायो आहे, अंग बि वधायो अथऊं, ऐं ईअं ई असां सूफ़िज़म सेल ते बि जेको आहे कमु कयूं था। पहिरियों कंपोनेंट असां रखी छॾियो आहे, पर वरी ॿोॾि जे करे जेको आहे कुझु थियो आहे। सचल जो 80 सालनि खां पोइ रिसालो शायो करायोसीं, शाह लतीफ़ खे मुख़्तलिफ़ ॿोलियुनि में खणी पिया अचूं। ट्रांसलेशन जी विंग जेका इनशाला उहो बि डिसंबर ताईं जेका थी वेंदी। कल्ह टियों ॾींहुं वरी मूं मीटिंग कई आहे, उन में त रिसर्च, ट्रांसलेशन ऐं पब्लिकेशन सेल ई अलॻि हुअणु खपे, त जीअं उनजो फीचर्स हिकिड़ा हुजनि। लोक वर्सा में तव्हां ॾिठो त शानदार असां हींअर 4 महीना अॻु में प्रोग्राम करायोसीं, पहिरीं दफ़ो ईअं थियो सिंध जे सभिनी फ़नकारनि खे। अञा बजट में थोरो मार खाई विया आहियूं, न त जेको फ़नकारनि जा ताइफ़ा ॿाहिरि वञण जो उहो असां में काफ़ी वेंदा रहिया आहिनि, लिबरल बि प्रोग्रेसिव हुई, पर जॾहिं असांखे हुकूमत मिली त वार एंड टेरर जे उन फेज़ में अची वियासीं जिते असीं कल्चर साइड ते उन साइड ते विल हुअण जे बावजूदि इहा शइ उन वे में एक्सरसाइज़ करे कोन सघे। पर उन हूंदे टूरिज़म में असां ॾिठो त ख़ुदि जेको आहे मूं स्टैंड वरितो, असां टोक्यो में असांजे इंटरनेशनल लेवल ते जेके हुआ स्टॉल्स लॻा, असां काफ़ी अरसे खां पोइ भुट्टो साहिब खां पोइ वञी अहिड़े क़िस्म जो जेको आहे सकाफ़त खाते ते खोड़ सारी ॻाल्हियूं कबियूं, पर वक़्तु आहे हिकिड़ी ब्रेक जो। नाज़रीन, अॼु असांजा महिमान आहे ससी पली जो पाण, सिंध हुकूमत जे सकाफ़त खाते जी सूबाई वज़ीर आहे। साण सां सिंध जी सकाफ़त ते, सिंध जी सियासत ते खोड़ ॻाल्हियूं कबियूं, पर नंढड़ी ब्रेक खां पोइ।